जी नाज़रीन, एक बार ॿीहर अवां खे धरती टीवी जी हिन ख़ुसूसी नशरियात में चऊं था भलीकार 7:30 वॻे जो टाइम ॾिनो वियो हो, पर हींअर जेके आहिनि उहे 8 थियनि पिया था। सभिनी खे इंतज़ारु आहे। ॿुधायो पियो वञे त जजिस जो जेको रूम आहे उते जेके फाइल आहिनि उहे आणे रखण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। वरी तइदाद में माण्हू उते मौजूदु आहिनि। कोर्ट अंदरि, कोर्ट खां ॿाहिरि सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। ऐं इहे बि इतला अचनि पिया त कुझु वकीलनि ऐं उते मुक़ररु जेका सिक्योरिटी एहलकार उन्हनि विच में जेको आहे थपाथपी बि थी आहे, मुख़्तलिफ़ बदमज़गी बि थी आहे। ज़ाहिर आहे सिक्योरिटी जा इंतज़ाम ऐं एहसन भवन साहब सुप्रीम कोर्ट बार जा जेके सदर आहिनि उन्हनि खे बि रोकण जी कोशिशि कई हुई। बहरहाल उहे कमरा अदालत में पहुची चुका आहिनि। सीनियर कानूनदान जेके आहिनि फारूक एच नाइक साहब उहे पहुची चुका आहिनि। उन्हनि मीडिया सां ॻाल्हि ॿोल बि कई। उहा बि असां अव्हांखे ॿुधायूं पिया त उन्हनि जो छा चवणु आहे। उन्हनि जो चवणु आहे त मे बि फ्रेश इलेक्शन बि थियनि ऐं को जेको ऑर्डर आहे उहो अची सघे थो। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन खे बि जेको आहे सो तलब कयो वियो आहे। सो ज़ही साहब सूरत हाल इहा आहे, सभिनी जूं नज़रूं आहिनि टेलीविज़न स्क्रीन ते ऐं ख़ासि तौर ते टेलीविज़न स्क्रीन ॿुधाए पई त सुप्रीम कोर्ट में छा पियो थिए। ओवरऑल नज़र त आहे सुप्रीम कोर्ट ते ऐं हुनजे फ़ैसिले ते, त उहो फ़ैसिलो छा हूंदो। गैर आइनी रूलिंग खे त करार ॾेई चुका आहिनि, अॻिते छा उनजो आहे इंतज़ारु सभिनी। ईंदड़ क़दम जेके मुख़्तलिफ़ असां वटि आइनी ऐं क़ानूनी माहिर ॿुधाइनि था त सुप्रीम जीअं हाणे तव्हां बि कोर्ट कयो हिते जेको आहे फारूक एच नाइक खे, त कोर्ट जेको आहे असेंबली टोड़े सघे थी, नयूं चूंडनि जो हुकुम बि ॾेई सघे थी ऐं उनखां पोइ इहा मौजूदा पार्लियामेंट इहा बि बहाल करे सघे थी ऐं जेका पुराणी पोज़ीशन हुई पार्लियामेंट उहा बि बहाल करे सघे थी। त इहे सभु कोर्ट जा ई हाणे हिन वक़्तु जेको आहे हुनजे हथ में आहे त कहिड़ो फ़ैसिलो ॿुधाए थी। ईअं चऊं त पाकिस्तान जी ईंदड़ सेटअप जो, मौजूदा सेटअप जो, सियासी निज़ाम जो सॼी जेका बि वाग आहे उहो सुप्रीम कोर्ट हथ में अची वई आहे। हाणे जेको सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॿुधाईंदी उन ते ई अमल थींदो। जेकॾहिं सुप्रीम कोर्ट इहो फ़ैसिलो में शामिलु थी करे त स्पीकर जेको आहे डिप्टी स्पीकर रूलिंग ॾेई गैर आइनी फ़ैसिलो कयो आहे, जिन माण्हुनि इहो क़दम खयो आहे उहे गदारिया जे ज़ुमिरे में अचनि था त उन ख़िलाफ़ केसिस बि दाख़िल थी सघनि था। त हाणे आहे पंहिंजी जाइ ते पाकिस्तान जी तारीख़ जो वॾे वॾो फ़ैसिलो। अॻु में अहिड़ा फ़ैसिला जेके आहिनि उहे अॻु में ईअं थींदो रहियो आहे त लड़ाई सियासी हलंदियूं रहियूं आहिनि, कोर्ट बि पंहिंजो डिसाइड कंदी रही आहे। त मेन ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु ॾिसो सुप्रीम कोर्ट कहिड़ो फ़ैसिलो ॿुधाए थी। माज़ी में बि ईअं थियो आहे त असेंबली टोड़ियूं अथऊं, वरी ठाहियूं त वरी बहाल कयूं अथऊं। जीअं नवाज़ शरीफ़ ऐं गुलाम साहिब ख़ान विच में रहियो, वरी नयूं चूंडूं कराए छॾियूं, ॿ दफ़ा असेंबली बहाल थी वई, वरी इस्तीफ़ा तलब वधी वियूं। सो हिन दफ़े इहो थियो आहे त मुआशरे जे दबाव जे करे अॻु में जेको एस्टेब्लिशमेंट जेको आहे उहा खुली साम्हूं ईंदी, मुलाक़ातूं बि कंदी, इस्तीफ़ा वठंदो। पर हिन वक़्तु जेका त जेका अॻु में थींदो इस्तीफ़ा वठंदा, हाणे उहो सिलसिलो न रहियो आहे वञे। न त अॻु में जेको आहे तव्हां ख़बर आहे त फ़ौज जा माण्हू या एस्टेब्लिशमेंट जा माण्हू ट्रेवल कंदा दबाव आहे उन तहत सॼो मामिलो आइन ऐं कानून जे दायरे में अची वियो। ॾिसो सुप्रीम कोर्ट जेको आहे उहो कहिड़ो फ़ैसिलो विदाउट ॿुधाए थी जेको आहे। ऐं मां सम्झां थो जेकॾहिं सुप्रीम कोर्ट सही फ़ैसिलो ॿुधायो जेको आइन जे ऐं पार्लियामेंट जे बालादस्ती ऐं ईंदड़ चूंडनि खे शफ़ाफ़ बणाइण लाइ, यकीनी बणाइण लाइ हिकिड़ो बहितरीनु फ़ैसिलो हूंदो त इन सां पाकिस्तान जी पार्लियामानी सियासी तारीख़ जेका आहे उहा नओं टर्न अख़्तियार कंदी। पर जेकॾहिं साॻियो नज़रिया ज़रूरत हलायो वियो ऐं कुझु हुनखे ख़ुशि कयो वियो, कुझु हिननि खे ऐं हिकिड़ो चूंडनि जो अहिड़ो फार्मूलो ॾिनो वियो त मां सम्झां थो पाकिस्तान में सियासी बहिराण कॾहिं बि ख़तमु न थींदो, अञा वधीक संगीन थींदो ऐं इन सां सियासी फ़सादात बि शुरू थी सघनि था ईंदड़ चूंडनि में जेको आहे। सो मेन बुनियादी ॻाल्हि आहे त अहम टर्न आउट ते बीठो आहे पाकिस्तान। हिन वक़्तु असां बि इहो चाहियूं था त हिकिड़ो अहिड़ो फ़ैसिलो अचे जंहिंसां पाकिस्तान में जमहूरी निज़ाम वधीक मज़बूत थी अचे ऐं अहिड़े क़िस्म जूं मश्किलूं जेके आहिनि उहे बंदि थियनि त जीअं जेको चाहे उहो पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए हिन मुल्क में। आइन ऐं कानून सां हलणु ज़रूरी आहे। तव्हां ॾिसो बर्तानिया में वर्ल्ड वार दौरान बि जेको आहे आइन खे न छॾियो वियो जेको आहे। सो पाकिस्तान में बदकिस्मती आहे असांजी इहा त असां मामूली हालतूं हुजनि या गैर मामूली हालतूं हुजनि या आम हालतूं हुजनि, पर को न को इशू या को असां बहानो या को ड्रामो ठाहे पाकिस्तान में इमरजेंसी जहिड़ियूं हालतूं पैदा करे या इमरजेंसी नाफ़िज़ था कनि या आइन खे ख़तमु था कनि या मार्शल नाफ़िज़ था कनि। इहा बदकिस्मती आहे त 74 सालनि खां पाकिस्तान इन ई हिकिड़े दायरे अंदरि जेको आहे घुमी रहियो आहे जेको आहे। ऐं हिकिड़ी इहा बदकिस्मती आहे ऐं इहो ई आहे त असां मजमूई तौर ते जेको आहे चाहियूं था त पाकिस्तान में हिकु सुठो जमहूरी निज़ाम अचे जंहिंमें को बि पंहिंजो जेको आहे उहो आमराणो क़दम इस्तेमालु न कजे। उहो भले फ़ौजी हुजनि या सिविलियन हुजनि या इवन अदलिया जा माण्हू हुजनि, उन्हनि खे मुदाख़िल ज़रूरत न आहे। पार्लियामेंट जॾहिं मज़बूत थींदी त पार्लियामेंट पंहिंजा फ़ैसिला सही रुख में कंदी जेको आहे। हिन वक़्तु पार्लियामेंट मज़बूत कोन्हे, जंहिंजे करे बार बार इहो केस जेको आहे न खजी कोर्ट में वञनि था
ऐं कोर्ट जेको आहे मामलनि खे डिसाइड करे थी पार्लियामेंट खे डिसाइड करणु घुरिजे मफ़रूज़े जी बुनियाद ते ई फयाज़ साहब ॻाल्हायूं त जेकॾहिं इहो सभु कुझु अंडू थी वञे थो अक्सरियत आहे शहबाज शरीफ़ वज़ीर आज़म थी वञे थो त पोइ छा थो लॻे त ख़ान साहब जे हिन क़दम डिप्टी स्पीकर सदर साहब जो बि मुआख़ज़ो थी सघे थो या उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदा या उहे चवंदो त हाणे पुराणनि झेड़नि खे विसारे जेका तारीख़ पॉलिटिशियन्स जी बि रही आहे अचो त हाणे फ्रेश इलेक्शन नथा वधूं या ही इन सभु कुझु खे विसारियूं था ॾिसो जेकॾहिं इहो करे थी अपोज़िशन त इहो माना वॾे दिलि जो मुज़ाहिरो कंदी ठीकु आहे न पर मसइलो इहो आहे त जेको हिन वक़्तु जेका सवेर तव्हां ॻाल्हि कई त को बि इहो नथो चए त भई इमरान ख़ान या हुनखे का सज़ा अचे उनजो सबबु हिकिड़ो त मां तव्हांखे ॿुधायो टेक्निकली त आर्टिकल 6 जेको आहे उहो इन्वोक करण जो उन ते मुक़दमो ठाहिण जो जेको इख़्तियार आहे उहो गवर्नमेंट ऑफ द डे उहो करे सघंदी आहे ॿी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जेका मुख़ालिफ़ धुर जी जेका सॼी जेका उहो आहे उहो इहो आहे त भई असां त सॼे हिकिड़े जेको बिलावल साहिब जे मुख़्तसिर जेको जेको पंहिंजो प्ली जेका सबमिट कई आहे कोर्ट जे अंदरि त भई असां त नो कॉन्फ्रेंस मूव आवादी इन लाइ हुई जो असांखे इलेक्टोरल रिफॉर्म्स कराइणा हुया असांजो इहो हो त भई असां इलेक्टोरल रिफॉर्म्स कराए हिकिड़ी साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन जो माहौल ठाहे उन तरफ़ वञूं हाणे असुल ॻाल्हि इहा ई आहे मसइलो हिन वक़्तु ॿ ॻाल्हियूं बुनियादी आहिनि हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जेका कोर्ट आहे जेका मूं सवेर ॻाल्हि कई त कोर्ट सॻोरी पाण चवंदी रही आहे त असां सिर्फ़ु रूलिंग ते फोकस कंदासीं ऐं हेॾे होॾे न वेंदासीं हाणे जेके अॼु रिमार्क्स जेके आया आहिनि उनमें रूलिंग जे बारे में त हुननि पंहिंजो माइंड ठाहे छॾियो आहे पर हेॾे होॾे वारियूं ॻाल्हियूं बि हाणे कनि था पिया जेको अगला कदम क्या होगा उस पे मशावरत मतिलबु अगले कदम जे लाइ त तव्हां पहिरियों ई चई चुको त असांखे फोकस ई रूलिंग ते करिणो आहे ॿी शइ ॻाल्हि न करणी आहे नंबर 1 ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त ही हिकिड़ी ॻाल्हि थी वई उनखां पोइ जन माण्हुनि इहो सॼो हो कयो जेकॾहिं असां इलेक्शन में हलिया था वञूं माना इहो अनकॉन्स्टिट्यूशनल कमु त उनखे फबी वियो न ऐं पोइ अॻिते हली वरी कोई ॿियो अहिड़ो ठीकु आहे न ऐं जेकॾहिं इलेक्टोरल रिफॉर्म्स खां सवाइ इलेक्शन चूंडूं थियनि थियूं त माना ही जेके पार्टियूं आहिनि ही जेके 198 मेंबर जेको क़ौमी असेंबली जा जेको ॻाल्हि करणु आया हुया या उन्हनि जो जेको व्यू पॉइंट हुयो हिन पाकिस्तान जे पूरे निज़ाम जे बारे में त चूंडुनि खां अॻु में इलेक्टोरल रिफॉर्म्स जो थियणु ज़रूरी आहे माना उन सॼे 198 मेंबरनि जे उन व्यू पॉइंट खे कोर्ट जेका आहे उहा सही त ख़ुदि इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे छाकाणि त बिलावल साहिब जेको लेटर आहे ॾाढो इम्पोर्टेंट आहे मां बार बार हुनखे कोट कयां हुन चयो त असां नो कॉन्फ्रेंस मूव कई इन जे लाइ हुई त असांखे इलेक्टोरल रिफॉर्म्स करणा हुया हाणे जेकॾहिं इलेक्टोरल रिफॉर्म्स ऐं उन जे बुनियाद ते गॾियल अपोज़िशन जेका इहा नो कॉन्फ्रेंस मूव कई हाणे उन्हनि जे लाइ 198 मेंबर गॾु थिया आहिनि 198 मेंबरनि जो ख़्यालु इहो आहे त इलेक्टोरल रिफॉर्म्स खां सवाइ इलेक्शन में न वञणु घुरिजे असांखे छाकाणि त उहे 2018 जी रिपीटेशन थींदी ऐं उहे हिकिड़ी वंस अगेन रिग्ड हिकिड़ियूं इलेक्शनूं वेंदियूं हाणे जेकॾहिं उहो 198 मेंबरनि जो जेको इहो व्यू पॉइंट आहे उन खे कंसीडर नथो कयो वञे ऐं हिकिड़ो डिप्टी स्पीकर जी अनकॉन्स्टिट्यूशन जंहिंजे लाइ कोर्ट पाण चई चुकी आहे अनकॉन्स्टिट्यूशनल ड्रामो रचाइण वारनि जी जेका आहे जेको मंशा आहे या जेको उहो आहे उन मुताबिक़ शयूं अॻिते वधनि थियूं पोइ त ज़ाहिर आहे पोइ मतिलबु नज़रिया ज़रूरत इन्वोक थी वियो पोइ जेको आहे लॉ ऑफ नेसेसिटी इन्वोक थी वियो पोइ जेका मंदोखेल साहिब जा इहे जेके रिमार्क्स हुया त असांखे इहो न ॾिसणो आहे त हालतूं छा आहिनि को छा आहिनि असांखे आइन ऐं कानून मुताबिक़ फ़ैसिलो करिणो आहे पोइ शायदि उहो स्पिरिट न रहे माण्हू शायदि उनखे ज़ाहिर आहे जेको जीअं तव्हां चयो त इजलास हलनि था पिया ऐं हाणे त खणी उहो नथो करे सघिजे पर जॾहिं फ़ैसिलो ईंदो फ़ैसिले ते त ॻाल्हाइण लाइ हर कंहिंखे हक़ हुजे थो उहो हर को ॻाल्हाईंदो फ़ैसिले खे ऐं फ़ैसिलनि जे बारे में त पोइ पर जीअं सवेर पाण ॻाल्हि पिया कईसीं त पाकिस्तान जी अदालती तारीख़ जेका आहे उहा का एॾी सुठी कान्हे का बिलावल साहब प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त माज़ी में जेकॾहिं कुझु इदारनि ते इवन अदलिया ते जेकॾहिं के दाग आहिनि त उन्हनि खे धोइण जी हू कोशिश कनि ऐं हिकिड़ो मौक़िया उन्हनि खे बार बार मिलनि था मौलवी तमीज़ुद्दीन केस खां वठी जेको फ़ैसिलो कयो हुयो उहो फ़ैसिलो जेको आहे उहो जेको असांखे अॼु ॾींहं ते जस्टिस मुनीर जो फ़ैसिलो जेको असांखे हंट कंदो थो अचे हालांकि उनखां पहिरियों सिंध कोर्ट जो जेको आहे सिंध चीफ कोर्ट जेका हुई उन जो जेको जस्टिस हुयो उहो अंग्रेज़ हुयो उन असेंबली बहाल करे छॾी हुई तमीज़ुद्दीन जी सही पर
उनखां पोइ जेको आहे जहिड़े सां जस्टिस मुनीर जेको कयो उहो नज़रिया ज़रूरत जेको जे तहत जेको कयो, जीअं सवेर पाण ॻाल्हि पिया कईसीं त नवाज़ शरीफ़ जी असेंबली त बहाल थी, पर बेनज़ीर भुट्टो साहिबा जूं ॿई असेंबलियूं बहाल न कयूं, कोन थियो। ठीकु आहे न। इहे असांखे केतिरा ई हुन में पाकिस्तान जी सॼी अदालती तारीख़ जे अंदरि हिकिड़ा असांखे झोल नज़र अचनि था पिया। मतिलबु आहे तव्हां जेको ज़ियाउल हक़ खे बि जेको आहे तव्हां उहो इम्यूनिटी ॾेई छॾी, तव्हां मुशरफ खे बि इम्यूनिटी कोर्ट ॾिनी, वरी उनखे जेको आहे इख़्तियार ॾेई छॾिया उन वक़्त जी सुप्रीम कोर्ट, तोखे आइन में जेके तरमीमूं करणियूं तूं वञी कर, जेका हुन घुरी कोन हुई मुशरफ, सुप्रीम कोर्ट खां इहा डिमांड ई न हुई मुशरफ जी, पर पोइ बि उनखे उहे इख़्तियार ॾेई छॾियूं, जंहिंजे करे हुन इहो जेको आहे वञी 17 तरमीम करे जेको आहे जेको सॼे आइन खे मसख़ कयो। हाणे असां जे कोर्टुनि जी तारीख़ जेका आहे उहा बदकिस्मती सां उहा को एॾी उहो न आहे। तंहिंजे लाइ जेको तव्हां बिलावल साहिब खे कोर्ट कयो त भई उनखे जेको आहे हिकिड़ो वक़्तु अची वियो आहे त असां शयुनि खे ॾिसो हिकिड़ो हलियो 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 निज़ाम, हाणे किथां न किथां ते तव्हां ठीकु करण जी शुरूआति कंदव न। ठीकु करण जी शुरूआति करण लाइ जेको पहिरियों क़दम हुयो तव्हांखे यादि हूंदो, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी चेयरपर्सन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा कयो हुयो, हुनजे ख़िलाफ़ रिग थी इलेक्शनूं जीअं बि थियूं, पर उहो सदाईं पार्लियामेंट जे फ्लोर ते हमेशह रहंदी आई। पोइ आख़िर में हुन इहो ॾिठो त पाकिस्तान में हक़ीक़ी जमहूरियत जी बहाली लाइ ज़रूरी आहे त ॿ वॾियूं पार्टियूं जेके आहिनि उन विच में को न को हिकिड़ो ब्रॉडर व्यू पॉइंट ठहे, जंहिंजे बुनियाद ते COD हुन कयो। ऐं उन बुनियाद ते तव्हां ॾिठो त नवाज़ शरीफ़ हालांकि मां अॻे भेरे बि प्रोग्राम में चयो त बेनज़ीर साहिबा खे दोखो ॾिनो हुयो, छाकाणि त ARD जो प्लेटफॉर्म छॾे हुन लंडन में जेका कॉन्फ्रेंस घुराई हुई उनखां पोइ हुन APDM ठाहे छॾी, ऑल पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट, उन जे बुनियाद ते APDM चूंड जो बाइकॉट कयो हुयो। बेनज़ीर साहिबा उन जूं उहे समूरियूं जेके हुयूं पंहिंजो नवाज़ शरीफ़ जूं जेके इहे पंहिंजो मिसट्रस्ट वारियूं जेके एक्ट हुया उनखे छॾे पोइ बि नवाज़ शरीफ़ खे चई त तूं इलेक्शन में विड़, हो उनखे इलेक्शन में वठी आई, सिर्फ़ु इन लाइ त पाकिस्तान में जमहूरियत जी बहाली लाइ जेकॾहिं असां ॿई धुरियूं पार्टियूं विढ़ंदा रहंदासीं। जॾहिं इहो सिस्टम ठहियो त तॾहिं असांजे उन जेके इंजीनियर्स हुया जेके 90 जो सॼो ॾहाको खेॾंदा रहिया पार्लियामेंट सां ऐं सियासत सां, उन्हनि हाइब्रिड रिजीम जो जेको आहे फार्मूलो ठाहियो ऐं उहो फार्मूलो असांखे हाणे नज़र आयो। जहिड़े नमूने सां 18 जे चूंडुनि में जीअं सवेर पाण कयोसीं त हे जेको कराची जे अंदरि जेको फलाणी सीट बि PTI वारो फलाणो खणी वियो, जेको 13 जी इलेक्शन में सिर्फ़ु हिकिड़ी सीट, ऐं वरी यकदमि हुन में एॾो थी वियो जो उनजी तनज़ीम बि एॾी स्ट्रांग थी वई, हुनजो जेको वोट बैंक बि स्ट्रांग थी वियो जो हो त 14 सीटूं हितां खणी वञनि। त अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि असांखे ग्राउंड ते नज़र कोन आई। पर हाणे जेकॾहिं इहे सभु शयूं ईअं करणु वञे थी सुप्रीम कोर्ट, त मुंहिंजे ख़्याल में पोइ काफ़ी हो थींदो। बहरहाल उहो त अञा ॾिसणो आहे, वक़्त खां अॻु हूंदो अहिड़ो को बि रिमार्क्स ॾियण या कुझु चवण जेसिताईं डिसीशन नथो अचे उहो छा आहे कीअं आहे उनजा इम्पैक्ट छा था पवनि उहो त पोइ ई अंदाज़ो करे सघिजे थो। पर हींअर ताईं जेकॾहिं ज़ई साहिबु ॾिसूं इहे जेके 5 ॾींहं गुज़रिया आहिनि हिन मुल्क जे लाइ, केतिरा हिकिड़ा मईशत जे लाइ सियासत जो त मईशत ते सिधी रीति तालुक़ु आहे। स्टॉक एक्सचेंज जी सूरत हाल अव्हां जे साम्हूं आहे, IMF जेको आहे किस्त या कर्ज़ जेको आहे उहो मामिलो अव्हां जे साम्हूं आहे त न पिया ॾियनि, डॉलर किथे वञी पहुतो आहे, उनजो जेको वरी महांगाई ते असरु थिए पियो, ज़ाहिर आहे हिकिड़ो रमज़ान शरीफ़ जो महीनो, त ओवरऑल स्टॉक एक्सचेंज उहो असां ज़िक्र कयोसीं शुरू में, त उहा क्रैश पे करे मुसलसल इन्हनि 5 ॾींहंनि जो जेके ॾिठो न त केॾो हिकिड़ो इम्पैक्ट पियो आहे मुल्क जी सियासत ते ऐं मईशत ते। बिल्कुलु तमामु मईशत तमामु पहिरियों पाकिस्तान जी जेको आहे उहा कमज़ोर थी वई। तव्हांखे पाण ख़बर आहे त महांगाई कंहिं सतह ते पहुती आहे, वञी केॾे बुलंद दर्जे ते हले पई हिन वक़्तु जेको आहे, ऐं डॉलर जेको आहे उहो 4 मार्च खां वठी हेसि ताईं ॿुधायो वञे थो 11 रुपया जेको आहे हुन में इज़ाफ़ो थी वियो। इन मां त अंदाज़ो लॻायो त मार्केट में महांगाई जी शरह केतिरी वधी हूंदी। ऐं पहिरियां ई हिते इहो थियो पिए त ॿी बि हिकिड़ी ख़बर हिन में तव्हांखे एड कयां, अॼु पंहिंजो रिपोर्ट आई आहे त हिन इमरान ख़ान जी हुकूमत में रुपी जो वैल्यू जेको आहे 42% डी वैल्यू थियो आहे। रुपयो जी क़ीमत 42% डी वैल्यू थी आहे। 3.5 साल अंदाज़ो लॻायो, मजमूई त अंदाज़ो लॻायो त जेको माण्हू चवंदो हो त अहिड़ो हुकुमरान जंहिंजे दौर में महांगाई थिए, जंहिंजे में रुपए जो क़दुरु जेको आहे मुल्क जो मिसाल ॾींदो वञी हा हीअं थिए हूअं थिए, पोइ माण्हू जेको आहे उहो चोर आहिनि फलाणो आहे, पर उनजे बावजूदि बि उहो माण्हू अञा ताईं जेको आहे इक़्तिदार जी जान छॾण लाइ तयारु न आहे, ऐं हिन वक़्त बि आइन टोड़े वरी वेही रहियो आहे तख़्त ते। जेको आहे मेन ॻाल्हि मुझे तो कोई 5 लोग कह दें कि इस्तीफा दे, मैं तो इस्तीफा देकर चला जाऊं। उहो त हिकिड़े ॾिसो ॻाल्हि आहे इहा सिधी सही जेका आहे उहा रांदि खेॾणु माण्हुनि जे मुस्तक़बिल सां, मुल्क जे इदारनि सां, पर हाणे बदकिस्मती असां वटि इहा आहे, जीअं फयाज़ साहिब बार बार चवे थो त कंहिं बि इदारे जी
अहिड़ी कारकर्दगी न आहे रही जेका आइन सां आइन खे ताक़तवर बणाइण जी हुजे। हिते सदाई जेको आहे नेसेसिटी तहत जेको आहे फ़ैसिला ॿुधाया विया आहिनि ऐं उनजे करे जेको आहे पाकिस्तान में हक़ीक़ी जमूरत जेको आहे नथी अची सघे जेको आहे। ऐं सियासी पार्टियुनि खे मज़बूत न कयो वियो आहे, पार्लियामेंट खे मज़बूत न कयो वियो आहे, फ़र्दनि खे मज़बूत आहे, इदारनि खे हिक ॿिए जे मथां फ़ोक़ियत हासिलु आहे। ऐं जेको ताक़तवर इदारो आहे उहो ॿिए इदारे खे डिक्टेशन थो ॾिए। त मुल्क जी जेका मजमूई सियासी सूरत हाल आहे उन मूजिबि इहो आहे त हिन वक़्तु जेको ॾिसूं अॻु में बि असां इलाही ख्वाब ॾिठासीं जीअं परवेज़ मुशर्रफ ॾेखारिया अचे त मां सूबनि खे ख़ुदि मुख़्तियार थो कयां, मां हाणे आइन वॾी खणी आयो। उन खां पोइ ॾिठो त वरी उन कहाणी उबतड़ थी वई त उन सॼो जेको बि निज़ाम सॼो MQM जे हवाले करे सिंध में अची जेको आहे सूबा ख़ुदि जेका मिली जेको आहे। ऐं इमरान ख़ान जेको आहे ॻाल्हियूं हिकिड़ियूं कंदो, वरी अचण खां पोइ जेको आहे फयाज़ साहिबु तमामु तफ़सीली घणो ॻाल्हाए चुको आहे त पोइ अचण खां पोइ छा कयईं जेको आहे। सो हिते सिर्फ़ु अवाम सां धोखो ऐं कूड़ ॻाल्हायो पियो वञे, धोखो कयो पियो वञे। सो बुनियादी तौर ते त तॾहिं इदारा असांजा मज़बूत नथा थियनि। इदारनि खे बसि ॻाल्हि कई थी वञे, इदारनि जे ख़िलाफ़ु न ॻाल्हायो, इदारनि जी हीअ ॻाल्हि कयो, इदारनि जी ॻाल्हि कयो, पर इदारनि खे एतिरो मज़बूत नथा कनि जो इदारनि जे ख़िलाफ़ु माण्हू पंहिंजो ॻाल्हाइणु बंदि करे छॾनि जेको आहे। सो बुनियादी ॻाल्हि इहा आहे त इन्हनि शयुनि ते रियासत खे सोचणु घुरिजे त असां पंहिंजे इदारनि खे एतिरो मज़बूत कयूं ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि मां सिखणु घुरिजे, मलेशिया मां सिखणु घुरिजे, चाइना मां सिखणु घुरिजे। इन जा बि इदारा कमज़ोर आहे पर अॼु इदारा उनजा केतिरा ताक़तवर आहिनि। सही। ऐं उन पंहिंजे माशरनि में ख़ुशहाली बि आंदी आहे, कारोबार ठाहियो आहे ऐं डॉलर सां मुक़ाबिलो बि कनि था, यूरोप सां मुक़ाबिलो कनि था। चाइना काल्ह किथे हो अॼु किथे बीठो आहे जेको आहे, मलेशिया काल्ह किथे हो अॼु किथे आहे जेको, हांगकांग कल्ह किथे हो अॼु किथे आहे। भई असांजो मुल्क आहे जेको जीअं पियो तीअं जेको आहे पोइ ते वञी रहियो आहे। माण्हुनि खे का ज़िंदगी हिते मुयसरु कोन्हे का, न सहूलियतूं आहिनि, न बिजलीअ जी, न गैस जी। कराची जहिड़े तव्हां ॾिसो हिन आलिशान शहर में बि गैस कोन्हे का जेको आहे। पोश एरिया डिफेंस में जेको आहे 3 ॾींहं गैस कोन थी अचे त माण्हू मानी किथां पचाईंदा। त ईंदड़ हुकूमत जे लाइ फयासब चैलेंजिस जंहिंजी बि हुजे, जेका बि ठहे थी निगरान सेटअप साल 6 महीना 7 महीना जेको चयो थो वञनि, उनजे लाइ वाक़ई ही जेके पाण ॻाल्हायूं पिया माशी चैलेंजिस केॾा इंपॉर्टेंट हूंदा। फॉरेन पॉलिसी त अलॻि थी वई, IMF अलॻि थी वियो, FATF वारो मामिलो अलॻि थी वियो, त ही केॾा वॾा चैलेंज हूंदा। ॾिसो जेका ज़हीर साहिबु ॻाल्हि करे थो न, नवां बजट ठाहिणा इहा बुनियादी ॻाल्हि आहे। बजट त पोइ जी ॻाल्हि आहे न, पर बुनियादी ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिकिड़ी सिमत जो तयन कयो। जॾहिं तव्हां डायरेक्ट पंहिंजो प्रॉपर डायरेक्शन में तव्हां हलण जो तय ई न कंदो पोइ त सॼी ज़िंदगी ॿिया चैलेंजिस खुटंदा ई कोन। सही। पर वंस तव्हां हिकिड़े रियासत जे अंदरि रूल ऑफ लॉ जेको आहे, माना अॼु बि हर को चए थो न त भई का असेंबली पूरी नथी करे सघे, अॼु बि वज़ीर आज़म हो जो पंहिंजी मुदत पूरी न कई, हे साईं जेको चवनि था पिया त जेको आहे पंहिंजो हाइब्रिड रिजीम हो। ठीकु आहे न, जॾहिं तव्हां हर चूंड जे बारे में चयो थो वञे त इहा जेको इंजीनियर्ड इलेक्शन हुई, पीर साहब पगारो मरहूम अल्लाह जन्नत नसीब करे जेको आहे शाहमरदा शाह चवंदो हो त पंहिंजो जेको आहे फ़रिश्ता वोट ॾियणींदा, त कॾहिं फ़रिश्ता वोट ॾेई था वञनि, कॾहिं जेको आहे पंहिंजो जेको आहे इंजीनियर्ड इलेक्शन्स थियूं थियनि, कॾहिं असां वटि पंहिंजो जेको चयो थो वञे त हीअ जेको आहे रिग्ड इलेक्शन्स आहिनि। मतिलबु तव्हां हिकिड़े सिस्टम खे हलण ई नथा ॾियो। बुनियादी ॻाल्हि आहे तव्हांजे सिस्टम जी आहे त माण्हू जेको आहे मुल्क जो अवाम जेको आहे उनखे तव्हां मानी भली न नथा ॾियो, हो नथा ॾियो, उन खे जेको राइट टू चूज़ द रिप्रेज़ेंटेटिव्स उहो त तव्हां उनखे उहो त हक़ ॾियो। हिन मुल्क जे अंदरि उहो एक्सरसाइज़ करणु नथा ॾियो। चवनि था सभई इन ते तजनिगार, सभई सियासतदान 70 जी इलेक्शन हिकिड़ी वाहिद इलेक्शन हुई जेका थी, मुल्क बि टुटो ऐं मुल्क टुटो। ठीकु आहे न, हाणे मुल्क टुटण जो वास्तो सही इलेक्शन सां न आहे। मुल्क टुटण जो सबबु इहो आहे त तव्हां 12 साल तव्हां अयूब विहारियो, 5 साल याया विहारियो, तव्हांजे जेके मिलिट्री रिजीम्स जेके हाञा कया ईस्ट पाकिस्तान सां, इहो उनजो नतीजो हुयो। हुनजो चूंडनि सां को वास्तो कोन्हे। उन खां पोइ बि हिकिड़े नतीजनि खे क़बूल न करणु, सही मां छा थो चवां, उहो त इन नहेज ते पहुता वञी न जो हो अॻुवाट हिकिड़े ॿिए माइंड सेट में बीठा हुया। तव्हांजी हुतां जी पार्टी जेका हुई उहा हिते हिकिड़ी सीट न खणी सघी, हितां जी पार्टी हुते कोन खणी सघी। तंहिंजे लाइ तव्हां अॻुवाट ई जेका तव्हांजा नतीजा हुया उहो नतीजा ई तव्हांखे विरायल नज़र आया न। हुतां जी पार्टी जेकॾहिं हितां 20 सीटूं खटे हा या हितां जी पार्टी हुतां खे 20-25 सीटूं खटे हा त को तव्हां ॻंढप त नज़र अचे हा न। तव्हांजे इलेक्शन जे नतीजनि में ई तव्हांखे ख़बर पइजी वई त उते तव्हां उन नतीजनि ई तव्हांखे ॿुधाए छॾियो त तव्हांजे फ़ौजी हुकुमराननि हिन मुल्क खे 2 अधु करे चुका आहिनि पंहिंजे अमलनि सां। नतीजो उहो इलेक्शन सां कढणु न घुरिजे, उहो असांजे फ़ौजी हुकुमराननि जे कारवायुनि जे करे उनजे करे उन्हनि जेके पॉलिसीज़ जो नतीजो हुयो। मां चवां थो त जेकॾहिं तव्हां मुल्क जे अंदरि ट्रू इलेक्शन ई न कराई आहे, उनखां पोइ इलेक्शन ई नथा कराइण ॾियो, तव्हां हर इलेक्शन खे जेको आहे पंहिंजो इहो था कयो, त पोइ तव्हां अॻिते कीअं वधंदव।
रूल ऑफ लॉ जो बुनियाद इहो हूंदो आहे त तव्हांजा जेके हुकुमरान हुजनि, हुकूमत करण धुर हुजे, उहा ट्रू रिप्रेज़ेंटेटिव हुजे, ट्रूली इलेक्टेड बाय द पीपल हुजनि। जेकॾहिं उहे अवाम जा चूंडियल ई न हूंदा, जीअं पाण सवेर बार बार कोर्ट पिया कयूं, अलाए किथां जा माण्हू आया, बीठासीं 14 सीटूं हल बाबा क़ौमी असेंबली हिन खे अचो। जेकॾहिं ईअं हूंदा, ठीकु आहे न, रातो राति तव्हां रिप्रेज़ेंटेटिव बिहारे जिन खे ख़बर ई न आहे त मुंहिंजो थींदो छा, वज़ीर बणिजी वेंदा। त जॾहिं इहा सूरत हाल तव्हां कंदे त माना तव्हां बुनियादी सॼे हिन सिस्टम चयो उथंदे ई तव्हां माण्हुनि खे सिहत, रोज़गार, तालीम इहो ॾियणु बहुत जी ॻाल्हि आहे। हुननि खे वोट जी पर्ची जो त बुनियादी हक़ ॾियो। जॾहिं इहो असांखे सही थींदो, हीअ जेका हाणे अॼु जेको पाण पढ़ूं था छेनुकाती बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो, त या जेको ख़ुदि जेका ॻाल्हि आहे, त उन जो बुनियादी इहो आहे त भई हिकु दफ़ो मुल्क जे अंदरि साफ़ शफ़ाफ़ चूंडुनि जो माहौल पैदा कयो, जंहिंमें जेको आहे रूल्स बि साफ़ शफ़ाफ़ ठाहियो, नंबर 1। सपोर्ट नथो करे, कंहिंजी ख्वाहिश न आहे तीअं थिए जो 75 इयर्स थी विया आहिनि, अञा असीं वेठा था इहो चऊं त भई सवाल अहिड़ो पुछियो आहे जहिड़ो जेको आहे हुन पंहिंजो मक्सी साहब खां सवाल पुछियो हुयो, उन जवाबु ॾिनो, तव्हां चओ था मां बि अहिड़ो जवाबु ॾियां छा? चलो जेको हाणे मुनासिब लॻे उहो जो ख़ालिद मक्सी खे असां रिपीट नथा करणु चाहियूं, सम्झां थो जॾहिं मां इशारो आहे न। बहरहाल ही जेको हिकिड़ो बहस हलियो, साहब खां बि पुछियो हुयो, ईवीएम्स आणियूं, बिल्कुलु जॾहिं उहो स्पीकर जी चेयरमैनशिप जी जेका हराए वियो, हुन खां बि पुछियो हुयो बाबा तूं हुन चयो फलाणे खां सेनेट जो चेयरमैन जी चूंड विया। सही ॻाल्हि, तव्हां सवाल त मूंखां अहिड़ो था कयो, पर हाणे टीवी आहे सही, थोरो ख़्यालु कयो न। मतिलबु इहो विच में बहस हलियो, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणींदासीं, हुन सां धांधली रुकजी वेंदी, वरी पोइ वॾा IT एक्सपर्ट वेठा, हुननि चयो त न इन सां त धांधली अञा वधीक आसान थी वेंदी। सही, मां तव्हांखे छा थो चवां, मसइलो आहे, मां तव्हांखे ॿुधायां, मशीनूं या न मशीनूं न तय कंदियूं। दुनिया अमेरिका जे अंदरि मां इलेक्शन कवर कंदो थो रहां, 8 में बि मूं कवर कई आहे, 12 में मां उते पाण वञी कवर कई, 16 जी मूं उते वञी कवर कई, 20 जी मूंखे वञिणो हुयो, न कवर करे सघियसि, पर वर्चुअली असां उतां वेही करे वर्चुअली उते कवर कई। हुते केतिरियूं रियासतुनि जिते वोटिंग मशीन जे थ्रू थिए थी, केतिरियूं रियासतुनि जिते ईअं जेको पेपर ते थिए थी पई। मसइलो वोटिंग जो मशीन जो या हिन जो रिगिंग रोकण सां न आहे को। जॾहिं तव्हांजे सिस्टम जे अंदरि हिकिड़ा माण्हू वेठा आहिनि, हिकिड़ियूं ताक़तूं वेठियूं आहिनि जेके तव्हांखे प्रॉपर इलेक्शन करणु ॾियणु वञनि ई नथियूं, जॾहिं तव्हांजा हिकिड़नि जा माण्हू जेको आहे टुटी ॿिए माण्हू ॿिए पार्टियुनि में जेको फ़ोन कॉल्स जी जेका ॻाल्हियूं पाण ॿुधंदा आहियूं, जॾहिं फ़ोन कॉल्स जे बुनियाद ते सभु कुझु थिए पियो, जॾहिं तरीन साहब जो जहाज़ पे घुमियो, उहो तरीन साहब सां त माण्हू उहो त जहाज़ त खणी खणणु ऐं ॾियणु वठण जो कमु पियो कयो न, उनजे पुठियां बाक़ी त ॿियो कमु त ॿियनि जॻहियुनि तां पियो थियो न। जॾहिं तव्हां उहो सॼो सिस्टम जेको आहे उन खे पॉल्यूशन खां पाक न कंदो, त मशीनूं हुजनि या न हुजनि। मतिलबु जेकॾहिं वरी आउं इहो कयां त जंहिं जहांगीर तरीन जेकॾहिं अॼु हुन सां गॾु न आहे, हलीम न आहे, छीना न आहे, फिलाणो न आहे, त इहो चई सघूं था जेके उन वक़्तु गॾु हुआ हाणे न आहिनि। मां त अञा ॻाल्हि इहो थो चवां त उहा त हिकिड़ी ॾिसो न, उहा डिबेट एॾी सेंसिटिव आहे, उहा सेंसिटिव डिबेट आहे। इन सॼे सिस्टम खे हलाइण वारा पियूं केरु आहिनि, जेके बैकडोर चैनल्स में कमु था कनि, त यकीनन जहांगीर तरीन बि त इंस्ट्रक्शन करे थो, त जेके प्लानर्स आहिनि उहे हिकु ॿिया आहिनि, एग्जीक्यूटिव्स जेके आहिनि उहे हिकु ॿिया आहिनि, सॼे सिस्टम खे हिनखे हलाइण वारा। ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां, अधु कलाक ऐं 18 मिंट ॿिया मथे थी चुका आहिनि। मां तव्हांखे ॿी ॻाल्हि थो ॿुधायां, ॾिसो हीउ जेको सिस्टम आहे न, हीउ जेको तजुर्बो थियो आहे असांजे सियासत जे अंदरि, हीउ जेको आहे फॉरेन फंडिंग केस आहे, उहो को नून लीग जे माण्हुनि कोन कयो आहे, अकबर एस बाबर PTI जो बुनियादी मेंबर, पुराणो जॾहिं इमरान खान पियो फिरंदो हुयो उन वक़्त जा जस्टिस वजीह किथे, ठीकु आहे न। ईअं तव्हां हिकिड़ी वॾी लिस्ट खणंदा वेंदव माण्हुनि जी, जेके माण्हू ट्रूली बिलीव कंदा हुया इन ॻाल्हि में त शायदि असां हिन ॿिनि पार्टियुनि ॿिनि ख़ानदाननि, हिकिड़नि माण्हुनि जो नेरेट उहो हूंदो आहे न, हिकिड़नि माण्हुनि जो ईमानदारी सां इहो ख़्यालु हुयो त हे हीअं थी वियो, हीअं थी वियो, असां वटि टियों ऑप्शन हुजे, उनजे लाइ हुननि जेको कुझु कयो, हुननि खे ख़बर ई न पई त हो दरअसल कीअं पिया हो थियनि। ऐं उहा जॾहिं नतीजो 13 जी इलेक्शन जो आयो ऐं उनखां पोइ जेको आहे हाशमी साहब जेको आहे धरणे जे मां उती हलियो वियो ऐं हुन चयो त भई फ़ैसिला धरणे जा किथां पिया अचनि,
चवण जो मतिलबु इहो आहे त जेको जेको माण्हू हिन सॼे सफ़र में हिन में उहो थियो, जेको माण्हू ट्रूली हिन ईमानदारी सां जेको आहे उहो ख़्वाहिशमंद हो त सिस्टम में बहितरी अचे न, उहो तव्हां ॾिसो उहो जुदा थींदो हुयो, उहो जुदा थींदो हुयो। अॼु असद कैसर तव्हां सां गॾु न बीठो न, तव्हांजो मतिलबु आहे हार्ड कोर आहे न असद कैसर, अॼु तव्हां सां गॾु न बीठो त तव्हां अॼु तव्हां सां मज़ारी साहिब गॾु न बीठो, नौजवान आहे, मूंखे त ॾाढो ज़बरदस्त लॻो जेको आहे पंहिंजो पंजाब जो डिप्टी ठीकु आहे न। मसइलो इहो आहे त जॾहिं तव्हां इन तरह जूं हो कंदो, अॼु हिकिड़ी ॿी ज़बरदस्त हिकिड़ी ॻाल्हि पए थी, कॾहिं बि पीपुल्स पार्टी जो माण्हू शाह मोहम्मद कुरैशी हलियो वियो, भले पीपुल्स पार्टी जो हो बि कोन, आयो कीअं वियो कीअं हुजे, पर माण्हू ईअं जीअं अची प्रेस कॉन्फ्रेंसूं था कनि त ख़ातून अवल उनजी फराह, उनजो हर डिप्टी कमिश्नर, हर कहो ही त हे जेको आहे शाहबाज़ ज़रदारी साहब जंहिंजे ख़िलाफ़ हेॾो सारो गुज़िरियल 3 ॾहाकनि खां वठी जंहिंजे लाइ प्रोपेगेंडा हलाईंदा था अचनि, ट्रायल पियो थिए न। ऐं अॼु ॾींहं ताईं बि जेको आहे तव्हां ॾिसो त लॻा पिया आहिनि सबसे करप्ट ही हूं ॻाल्हियूं, पर ओ भाई हे जूं कोर्टूं नवाज़ शरीफ़ जूं जेको आहे असां ॾिठोसीं 90 जे ॾहाके में जॾहिं जेको आहे हू हूंदो हुयो केस ठाहींदो साईं, नालो छा हुयुसि? न न न हिकिड़ो हुनजो सेनेटर हो, अच्छा हो नवाज़ लीग वारो, जेको नवाज़ लीग वारो, सही 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 सम्झो साईं, उन जेको आहे पंहिंजो जेको आहे उहो केस ठहंदा हुया 90 जे ॾहाके में, उहो वीचारो पाण भॼी वियो। अॼु ॾींहं ते 8 साल सैफुर रहमान केस ठाहींदो हुयो, बेनज़ीर खे तव्हां जेल में विधो, ज़ियाउल हक़ जे ॾींहंनि में साबित न करे सघिया, नवाज़ शरीफ़ उहो बि वियो न साईं, तव्हां हुनखे जेको आहे पंहिंजो आसिफ ज़रदारी खे तव्हां 8 साल जेल में रखियो, पर फरियाल टालपुर साहिब भई ॻाल्हि इहा आहे त हो त तव्हां केस पे ठाहिया न, हे त तव्हांजे रैंक्स जा माण्हू, अलीम खान को पीपुल्स पार्टी या पीटीआई या नून लीग, पीपुल्स पार्टी या नून लीग या जमायत उलमा इस्लाम जो माण्हू त आहे न, अॼु उहो अची तव्हांखे ॿुधाए चौधरी सरवर तव्हांजो माण्हू आहे न। हाणे उहे सभई माण्हू अची ॻाल्हाइनि पिया, अकबर एस खां वठी छा नालो अथसि, अकबर एस बाबर खां वठी सभई माण्हू, वजीउद्दीन खां वठी सभई माण्हू वादा माफ़ गवाह थिया वेठा आहिनि त हे फर्द जेको आहे न ही ऑटोक्रेट फर्द आहे ऐं दयानतदार फर्द न आहे। जॾहिं बि हुनजे इंटरेस्ट जी ॻाल्हि ईंदी आहे, अॼु जेको आहे जहांगीर तरीन बीठो आहे न इमरान जे ख़िलाफ़, जॾहिं वजीउद्दीन अहमद पे चयो त जहांगीर तरीन पार्टी इंट्रा पार्टी इलेक्शन खे रिगिंग कराई आहे, उन वक़्तु जेको आहे इमरान खान चयो त न हिन खे कढो, वजीउद्दीन खे कढो, जहांगीर खान जेको आहे उन जो जेको आहे जेको उन वक़्तु हुयो जंहिंजे लाइ इल्ज़ाम हुनजे हिते लॻो पियो, ATM लॻो पियो। मतिलबु इहो आहे त तव्हां सॼो अरसो जेको आहे हर वक़्तु तव्हां अॼु तव्हांजे बारे में जेको माण्हू ॻाल्हाइनि था पिया तव्हांजे रैंक्स जा, ॿाहिरि जा त माण्हू पोइ ॻाल्हाईंदा, अञा जॾहिं ॿी हुकूमत ईंदी ऐं अची तहक़ीक़ात कंदी, इहो हिकु हिकु जेको आहे DC हिकु हिकु जेको आहे पंहिंजो जेका तव्हां ट्रांसफर पोस्टिंग ते जेके पैसा वरिता आहिनि उनजो हिकु हिकु जो हिसाब थींदो। जज साहिबान कमरा अदालत में पहुची चुका आहिनि, फाइल उन्हनि जा पहिरियां पहुता, पहिरियां मुशावरत कई वई आहे फ़ैसिलो पढ़ण खां अॻु में, ऐं हिते असांखे चयो पियो त ब्रेक जो वक़्तु बि थिए पियो। ख़्याल में MD साहब पंहिंजा सवाबदीदी पावर इस्तेमालु करे 15 मिंट वधीक था ॻाल्हाइनि। फ़िलहाल पाण ब्रेक वठूं, या इहा जेकॾहिं ब्रेकिंग अचे थी त उन सां वरी वापसि पाण अची सघूं था, ब्रेक वठिजे। सो नाज़रीन कुझु कमर्शियल्स बि आहिनि, असांजी मजबूरी बि ॿुधाईंदा हलूं त जज साहिबान जेके आहिनि उहे कमरा अदालत में पहुची चुका आहिनि, फाइल उन्हनि जा अची चुका आहिनि, ऐं जेको फ़ैसिलो आहे पढ़ण खां अॻु में उन्हनि विच में मुशावरत बि थी आहे। ज़रिया इहो ॿुधाइनि था, ऐं कुझु ई घड़ियुनि खां पोइ इम्कान आहे त उहो फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। जीअं ई उहो फ़ैसिलो ॿुधाइनि था फ़ैसिले जी घड़ी बिल्कुलु वेझो आहे। सो मुख़्तसर ब्रेक वठूं था ऐं पोइ अव्हांखे ॿुधायूं था त मुल्क जी क़िस्मत जो जेको फ़ैसिलो आहे उहो कीअं पियो थिए, छा आहे उन फ़ैसिले में, ज़रूरु अव्हांखे अपडेट कंदासीं, पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ।